कैनाल ठहनि पिया पाण खां सम्झो त सिंधु दरिया में जेके कैनाल में सिंध जो ऐं केतिरो नुक़सानु थींदो ऐं सिंध खे हिकिड़ो सौ उन बारे में तव्हां छा चवणो मौक़िफ़ छा आहे तव्हांजो वकाफ़ जो मामिलो इहो आहे त सरकारी अंगन अखरनि में आहे त पाणीअ जी खोट आहे, शॉर्टफॉल आहे, जेको रवायती हर साल पाणी थो अचे। ऐं सिंधु दरिया ते जेके अॻे आबाद थींदड़ ज़मीनूं आहिनि, कमांड एरिया जेके सिंध में आबाद थियनि, उन्हनि में वाराबंदीअ ते सिस्टम हलंदो ऐं उहो पूरो बि तॾहिं थींदो जॾहिं दयामी भाषा डैम थींदो, तॾहिं इहो अची वेंदो पूरत थींदी। अञा उहा खोट मौजूदु आहे ऐं 6 नवां कैनाल 25 लख एकड़ नई ज़मीन कमांड एरिया से बि वारियासे इलाइक़नि में ठाहिण जो प्लान करे ऐं उहे ज़मीनूं बि कंपनी सरकार जूं हूंदियूं, मालदार माण्हुनि जूं हूंदियूं, बेईमान सियासतदाननि ऐं सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी जूं हूंदियूं। त नयूं ज़मीनूं तॾहिं कढबियूं आहिनि, नवां कैनाल तॾहिं कढिबा आहिनि जॾहिं सिस्टम में पाणी वधे। 114 मिलियन एकड़ फुट खां पाणी लाॻीतो सालनि खां घटि आहे हिकु, जंहिंजे करे सामूंडी पट्टी तबाह पई थिए। समूंड जेको वॾी मुल्कनि जी नेमत ऐं दौलत हूंदी आहे, उहो पसमानदगी ऐं तबाहीअ जो रंग कढियो वेठो आहे। उन करे असीं सम्झूं पिया त ही जेका बि ज़मीन मथे आबाद थींदी, जेका बि नई कमांड एरिया जेके 6 कैनाल आहिनि, जिन में ॿियनि सूबनि में 2 पंजाब में, पर 2 पंजाब जे हिते आउं वियो आहियां मथे, उन्हनि ते इस्लामाबाद ताईं ऑफिसनि ताईं मालूमात कई अथऊं त इब्तिदाई तौर ते त 12 लख चोलिस्तान ते ऐं 6.5 लख हिन ते ग्रेटर थल कैनाल जा हीअं था ठाहिनि। पर कुल ॿई प्रोजेक्ट, ग्रेटर थल कैनाल 17 लख एकड़नि जो आहे ऐं ग्रेटर चोलिस्तान कैनाल 61 लखनि जो आहे। 78 खां 80 लख एकड़ ज़मीन ईंदड़ 10-12 सालनि में तयारु थी वई आहे, जेका 3 सालनि में कमांड एरिया में कैनाल ठहणु बढ़णु शुरू थी वेंदा। उन जे करे मजमूई तौर ते सिंधु दरिया जो 3 हिसा पाणी निकिरी वेंदो। जेकर निकिरी वेंदो त बदीन, सिजावल, ठट्टो, कराची पाणी पीअण जो, उन खां सवाइ हैदराबाद यानी सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज ॿई सख़्तु मुतासिर थींदा। करोड़नि जो शहर कराची ऐं हैदराबाद आहिनि, उन्हनि जे पाणी पीअण जो बि रोज़ानो पाणी अचण जो बंदोबस्तु घटिजी वेंदो, ख़तमु थी वेंदो। छो कराची जो पाणी हिकिड़ो हबडैम खां आहे जेको मींहं ऐं जाबलू पाणीअ ते आहे। ॿियो मुसलसल जेको पाणी ईंदो आहे उहो ही केवी फीडर खां ईंदो आहे जेको उस ताईं पहुचे थो। इहे सभु पाणी उन करे जॾहिं बि को नओं प्रोजेक्ट ठाहिबो आहे त ॾिसबो आहे त इन मां नुक़सानु त कोन्हे। हा, इन इहो ज़रूरु आहे त पंजाब में 80 लख एकड़ ईंदड़ 10-12 सालनि में आबाद थींदी। हींअर इब्तिदा तौर ते 18 लख पहिरें फेज़ कया अथनि, पर जॾहिं 80 लख आबाद थींदी त सिंध बयाबान थींदी, सिंधु दरिया पुछड़ी न कंदो ऐं बहंदो कोन सखर बैराज खां हेठि। वक़्ती ईंदो, वक़्ती न वेंदो, पर कोटड़ी बैराज मुस्तक़िल तौर ते तबाही हेठि थींदो, जंहिंजे करे ठट्टो, जामशोरो, टंडो मोहम्मद ख़ान, बदीन ऐं सिजावल त ईंदड़ 5 सालनि खां पोइ जेको उहो खाॿे पासे ते नॉन पेरिनल छमाई वार, हेॾां सॼे पासे ते जामशोरे ऐं ठट्टे में 12 महीना वाहन, इहे सॼो सिस्टम ज़राअत जो तबाह थी वेंदो ऐं पाणी पीअण जो बि मिलणु मुश्किल थींदो। तव्हां ॾिठो हूंदो वॾनि वॾनि माहिरनि जो इदरीस राजपूत इन ते पंहिंजा कमेंट्स ॾिना। एहतिसाब खां बचाए चोरनि खे चमू मुड़ुस करे विया अथनि। सदर ऐं वज़ारत आला 2 सूबनि जूं गवर्नरियूं ॾेई ऐं सिंधी चवण अंधी बूंडे में ख़ुशि, हुकूमत में करप्शन जी इजाज़त ॾिनी अथनि। बाक़ी मिल्कियत जेका आहे उहा सामूंडी पट्टी हुजे, दरिया हुजे या मादनी वसीला हुजनि, इहा सॼी लिखी पढ़ी ॾिनी अथनि। असां सम्झूं था सिंधु नदीअ जो सौदो इन्हनि 2 माण्हुनि खे या 1 माण्हुनि खे इख़्तियार कोन्हे।
पीउ सिंधूअ जो सौदो कयो आहे ऐं पुट 26 तरमीम में सिंध जी अदालती निज़ाम खे विकिणी ऐं ख़तमु करे छॾियो, तबाह करे छॾियो, कमज़ोर करे छॾियो। उनजे करे मुस्तक़बिल में असांजा जेके सूबा आहिनि उहे पंहिंजी ख़ुदमुख़्तारी विञाए था वेहनि, SIFC वन यूनिट जी शक्ल में इख़्तियार करे वञे थो। असीं सम्झूं पिया त इन सिंधु नदीअ जी तबाहीअ खे असीं मञण लाइ तयारु न आहियूं। उनजे करे घर जंग माण्हुनि में वञूं था, सॼी सिंध में हलिया आहियूं, पंजाब में इस्लामाबाद में इब्राहिम यार ख़ान वियो आहियां, हींअर 2 हफ़्ता इंग्लैंड वियल हुउसि, उते बि सिंधी आबादियूं आहिनि पियूं, उन्हनि सां मिलियो आहियां। हिते बि तव्हां पंहिंजनि मुल्कनि ते पंहिंजनि जेके डोनर्स आहिनि इन्हनि खे ॾींदड़ माली इमदादूं ऐं उधरूं जिन खां वठंदा आहिनि, तामीरात कराईंदा आहिनि, उन्हनि खे चओ त इहे सिंध दुश्मन मनसूबनि खे रोकी ऐं सिंध तबाह बर्बाद थी। सही सियासी केतिरी मुस्लिम अंदरि जेके सूरत हाल बड़े सूरत सियासी पार्टियूं आहिनि उन छा मौक़िफ़ हुजणु घुरिजे, त असां बि प्लेटफॉर्म ते पंहिंजो मौक़िफ़ रखी सघनि था हिन हवाले सां? ॾिसो, 9 जमायतूं जंहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़, फंक्शनल लीग, असां जमात इस्लामी ऐं JUI या ॿियूं जमायतूं, क़ौमी जमायतूं बि QAT, AJP, सिंध नाट पार्टी हिकु पासे बेदारी मुहिम पिया हलाइनि। इन खां सवाइ GSM जूं मुख़्तलिफ़ जमायतूं पंहिंजे प्लेटफॉर्मनि सां हलाइनि। उन खां सवाइ आबादगार ख़ुदि निकितल आहे त झरजंग आवाज़ उथे पियो। पीपल पार्टी वारनि पंहिंजनि MPA, MNA, ज़िले काउंसिल जे ऐं लाॻापियल माण्हुनि काउंसिलरनि खे रोकियो आहे त इन्हनि में न वञो, रोकियो। ऐं मुनाफ़िक़ाना वरी सिंध हुकूमत जो किरदारु पियो अचे त बाबा असीं बि हिन जा मुख़ालिफ़ आहियूं, त मुनाफ़िक़ाना रोल ऐं इहो अदा करे ऐं पंहिंजो फेस सेविंग था करणु चाहिनि। पर हाणे ज़ाहिर ज़रूर थी पिया आहिनि ज़रदारीअ जे गैर आइनी हुकुम 8 जुलाई 2024 वारे हुकुम ते तहत ही ठहनि पिया ऐं असां हिन जी भरपूर मुखालफ़त कंदासीं। छो इन ठहण सां गॾु जेकॾहिं ज़ोरी ठाहे था वञनि त सिंधी सदाईं मथियनि खां नफ़रत कंदा, पंजाब खां नफ़रत कंदा। जेकॾहिं नथा ठाहिनि ऐं तज़ाद टकराव थो थिए त ख़ुदि नफ़रतूं जनम वठंदियूं, मुल्क जे लाइ चङो कोन्हे। उन करे मुल्क जो लाइ चङो हुयो आहे सदर पंहिंजो वापसि ऑर्डर वठे। असीं SIFC ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे जेके मुख्य माण्हू आहिनि उन्हनि खे बि चऊं पिया त मुल्क जी सलामती ऐं सिंध जी आबादीअ लाइ ऐं सिंध जे समूंड, सिंध जे ज़मीनुनि ऐं सिंध जे आबाद खे बर्बादु न करियो। इहो मुल्क जे लाइ भलो आहे ऐं सिंध जे लाइ भलो आहे। ऐं असां तव्हांजे मार्फत सां सिंध जे सेनेटर, क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलीअ जे उहे मेंबर जेके 6 महीननि खां वठी गैरत विञाए वेठा आहिनि उन्हनि खे था चऊं क़ौमी गैरत करियो, सिंध बचायो, सिंधु नदीअ जे लाइ आवाज़ उथारे ऐं हिन स्कीम खे रद्द कयो। सर गुज़िरियल तक़रीबन 15-20 सालनि खां वठी सिंध हुकूमत जेका असां पाकिस्तान पार्टी जी रही आहे ऐं वफ़ाक़ में बि रही आहे, पर तव्हां हीअं ॾिसो था त जेके सिंध अंदरि जेका सूरत आहे ख़ासि करे तालीम, एजुकेशन या उन खां अलावा सिहत तमामु कोन्हे, त इन हवाले छा कमु करण जी ज़रूरत आहे? तव्हां कीअं सम्झो था वधनि पिया ड्यूटी वधनि पिया जीअं सिंधु जो थियो त इन में कीअं हिनखे हल कबो? सर हाणे ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ियूं मिल्कियतूं जेके मादनी वसीला पाणी ॿिया इहे मथे लिकी छॾियो सौदो। हुकूमत इन जे सौदे में मिली अथनि, तव्हां भले वेठा सिहत जा पैसा खाओ, तालीम जा पैसा खाओ, वाटरनि जा पैसा खाओ, पोइ ज़राअत जा पैसा खाओ, पोइ उन में पंहिंजी ओज ते करप्शन था कनि, थाणे जी सियासत था कनि, माण्हुनि खे पंहिंजो इन में वाइल्ड लाइफ ऐं थाणनि ते पंहिंजी सियासत तव्हांजे इलाइक़े में थींदी आहे। पर सॼी सिंध में उत्तर सिंध में अमन अमान जो अॼु बि माण्हू खॼा पिया आहिनि, कश्मीर जा माण्हू अॼु बि मग़वी लॻा पिया आहिनि। उते अमन अमान जो मामिलो ऐं करप्शन जो मामिलो उरूज ते आहे ऐं करप्शन जा ख़ुदि ज़रदारी ख़ानदान ऐं सिंध हुकूमत जा वज़ीर ऐं उन्हनि जा मुशीर उहो सॼो करप्शन जो गढ़। उन करे सिंध मजमूई तौर ते तबाही हेठि आहे। सिंधी मुस्तक़बिल बि सिंध जे ईंदड़ नसुलनि जी जेका बचियल मिल्कियत आहे, ज़मीन पाणी, उनजो बिखरो पियो थिए। उनजे करे सिंध जो मजमूई तौर ते निज़ाम दरम बरम हुजण जे करे इहो तव्हांखे बद इंतज़ामी थिए थी, तालीम, सिहत, इहो सभु बर्बादु थी।